नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत आल इमरान आयत नंबर 42 खां वठी 54 ताईं। तर्जुमो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ ऐं जॾहिं क़ालतिल मलाइकतु चयो फ़रिश्तनि या मरियमु ए मरियम अलैहिस्सलाम इन्नल्लाह अस्तफ़ाकी बेशक अल्लाह चूंडे वरितो आहे तोखे व तहरकी ऐं तोखे पाकीज़ा कयो वस्तफ़ाकी अलन निसाइल आलमीन ऐं तोखे चूंडे वरितो आहे मथां तमामु जहां जी औरतुनि जे। या मरियम क़ुनुती ए मरियम फर्मा बरदार थी रहो या आजिज़ी इख्तियार कर फर्मा बरदार थी ली रब्बिक पंहिंजे रब जे लाइ वसजुदी वरकई ऐं सजदा कर वरकई मअराकिन ऐं रुकू करण वारनि सां गॾु। दालिक इहे आहिनि मिन अम्बा इल ग़ैब ख़बरूं ग़ैब जूं नूहीही इलैक वही कयूं था असीं तव्हांजी तरफ़। ही नबी करीम खे पियो चयो वञे अल्लाह ताला जी तरफ़ां। वमा ऐं न कुंत हुआ तव्हीं लदईहिम उन्हनि वटि इज़ जॾहिं युल्क़ून हू उछलाए रहिया हुआ विझी रहिया हुआ अक़लामहुम पंहिंजा कलम यानी कुरानदाज़ी करे रहिया हुआ। अयुहुम त केरु उन्हनि मां यकफुलु किफ़ालत कंदो संभालींदो मरियम खे मरियम अलैहिस्सलाम खे जॾहिं हुनजी माउ हुनखे हेकल में छॾे आई। हेकल चइबो आहे जिते उन वक़्त जा जेके हूंदा हुआ क्रिश्चन या उन वक़्त जा मुस्लमान जिते इबादत कंदा हुआ उन जॻह खे उहे हेकल चवंदा हुआ। वमा कुंत ऐं न हुआ तव्हीं लदहीम उन्हनि वटि इज़ जॾहिं यख़्तसिमून हू झगड़ो करे रहिया हुआ पाण में त मरियम अलैहिस्सलाम जी किफ़ालत केरु कंदो। इज़ जॾहिं क़ालतिल मलाइकतु चयो फ़रिश्तनि या मरियमु ए मरियम इन्नल्लाह बेशक अल्लाह युबशिरुक ख़ुशख़बरी ॾिए थो तोखे बि कलिमत मिन्हु हिकिड़े कलमे जी यानी हिकिड़े ख़ासि क़िस्म हिकिड़ी औलाद जी पंहिंजी तरफ़ां इस्मुहुल मसीहु ईसा इब्नु मरियम जंहिंजो नालो हूंदो हुनजो मसीह ईसा इब्ने मरियम वजीहन फ़िद दुनिया जेको मुक़रब हूंदो दुनिया में बि यानी इज़त वारो हूंदो वॾे दर्जे वारो हूंदो दुनिया में वल आख़िरती मिनल मुक़र्रबीन ऐं आख़िरत में बि मुक़रबीन मां हूंदो मुअज़्ज़ज़ीन मां अल्लाह जे क़ुर्ब वारनि मां हूंदो। वयुकल्लिमुन्नास ऐं हू ॻाल्हाईंदो माण्हुनि सां फ़िल महदी पंघोड़े में यानी नंढड़े हूंदे जॾहिं ॿार पींघे में हूंदो आहे झूले में हूंदो आहे पंघोड़े में बि माण्हुनि सां ॻाल्हाईंदो वकहला ऐं जॾहिं पुख़्ता उमिरि जो यानी वॾी उमिरि में ईंदो तॾहिं बि हू माण्हुनि सां ॻाल्हाईंदो। व मिनस सालिहीन ऐं नेकोकारनि मां हू थींदो। क़ालत चयो कंहिं चयो हज़रत मरियम चयो रबी ए मुंहिंजा रब अन्ना कहिड़ी तरह सां या कीअं यकूनू थी सघे थो ली मुंहिंजे लाइ वलदुन को औलाद वलम ऐं जॾहिं त न यम ससनी छुओ मूंखे या हथु लॻायो मूंखे बशरुन के इंसान क़ाल चयो कज़ालिकल्लाहु अहिड़ी तरह अल्लाह करे थो यख़्लुक़ु हू पैदा करे थो मां यशा जेको हू चाहे थो इदा जॾहिं क़दा हू फ़ैसिलो करे थो अमरनि के मामले जो के हुक्म जो के कम जो फ़इन मां पोइ बेशक यक़ूल हू चवे थो लहू उन हुकुम जे लाइ कम जे लाइ कुन फ़यकून कुन कलमो त हू थियो वञे यानी थी त हू थियो वञे। वयुअल्लिमुहुल किताब ऐं हू सेखारींदो हुनखे कंहिंखे हज़रत ईसा खे किताब जो इल्मु ॾींदो वल हिकमत ऐं दानाई सेखारींदो व तौरात वल इंजील तौरात ऐं इंजील जो इल्मु ॾींदो व रसूलनि ऐं अल्लाह ताला हुनखे रसूल ठाहींदो इला बनी इसराईल जी तरफ़ अन्नी त हू हुननि खे जॾहिं जवान थी हुननि बनी इसराईल जी तरफ़ ईंदो त छा चवंदो अन्नी क़द जितुकुम बेशक आऊं आयो आहियां तव्हां वटि खणी आयो आहियां तव्हां वटि बि आयतिम मिन रब्बिकुम निशानियूं तव्हांजे रब वटां अन्नी बेशक आऊं अख़्लुक़ु लकुम ठाहियां थो तव्हांजे लाइ मिनतीनी
मिटीअ मां कहे अत तैरी पखी जी शिकिल वांगुरु फ़अनफ़ुख़ु पोइ इन में फूकियां थो फ़ीही उन में फ़यकून ऐं पोइ हू थियो वञे तैरम बि इज़्निल्लाही पखी अल्लाह जे इज़्न सां व उबरी उल अकमह ऐं आउं दुरुस्त कयां थो मादरज़ाद अंधे खे यानी जेको पैदाइशी नाबीना आहे वल अबरस ऐं कोढ़ी जे मर्ज़ वारे खे व उहियुल मौता ऐं ज़िंदा कयां थो मुर्दनि खे बि इज़्निल्लाही अल्लाह जे इज़्न सां व उनब्बिउकुम ऐं आउं ॿुधायां थो तव्हांखे यानी ख़बर ॾियां थो तव्हांखे बिमा तअकुलून जेको तव्हां खाओ था वमा तदख़िरून ऐं जेको तव्हां ज़ख़ीरो कयो था फ़ी बुयूतिकुम पंहिंजे घरनि में इन फ़ी ज़ालिक बेशक इन्हे में आहे ल आयतिन अलबत्ता निशानी लकुम तव्हांजे लाइ इन अगरि कुंतुम आहियो तव्हीं मुमिनीन ईमान वारा या ईमान आणण वारा व मुसद्दिक़न लिमा बेन यदई ऐं तस्दीक़ करण वारो ऐं उनजी जेके मूंखां अॻियां आहिनि यानी छा जेके किताबूं जेके पैगम्बर अॻियां इन खां मूंखां पहिरीं आया उन्हनि जी तस्दीक़ करण वारा आहियां मिनत तौराती तौरात मां यानी तौरात जी तस्दीक़ करण वारो आहे वली उहिल लकुम ऐं हलाल करण कंदसि तव्हांजे लाइ लकुम तव्हांजे लाइ बादलज़ी बाज़ उहे शयूं जेके हुर्रिमा हराम कयूं वयूं अलैकुम तव्हां ते वजितुकुम ऐं मूं आंदियूं आहिनि तव्हांजे लाइ बि आयति निशानियूं में रबिकुम तव्हांजे रब वटां फ़त्तक़ुल्लाह पस छिॾियो अल्लाह खां व अतीउन ऐं इताअत कयो मुंहिंजी ऐं पैरवी कयो मुंहिंजी इन अल्लाह बेशक अल्लाह रबी रब आहे मुंहिंजो व रबुकुम ऐं रब आहे तव्हांजो फ़अ्बुदूहु पस इबादत कयो उनजी हाज़ा ही आहे सिरातुम मुस्तक़ीम रस्तो सिधो फ़लम्मा पोइ जॾहिं अहस महसूसु कयो ईसा हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि में अलकुफ़्र कुफ़ुर क़ाल त चयो मन अंसारी इलल्लाही केरु आहे मददगार अल्लाह जे लाइ यानी अल्लाह जे दीन जी मदद जे लाइ केरु आहे अंसारी केरु आहे मददगार अल्लाह जे लाइ या अल्लाह जे दीन जे लाइ क़ालल हवारियून चयो हवारी जेके साथी हुआ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नहनु अंसारुल्लाही असीं आहियूं अंसार अल्लाह जा यानी असीं आहियूं मददगार अल्लाह जा अल्लाह जे दीन जे लाइ आमन्ना असां ईमान आंदो बिल्लाही अल्लाह ते वशहद बसि गवाह रहो बि अन्ना बेशक असां मुसलमान आहियूं फर्मा बरदार आहियूं रबना असांजा रब आमन्ना असां ईमान आंदो बिमा अंज़लत जेको तो नाज़िल कयो वतबना असां इतबा कयो और रसूल जो फ़क्तुबना पस लिख छॾ असांखे मां शाहिदीन गवाहनि में व मकरू हुननि हिकिड़ी तदबीर कई चाल चली व मकर अल्लाहु ऐं अल्लाह बि हिकिड़ी ख़ुफ़िया चाल चली वल्लाहु ख़ैरुल माकिरीन ऐं अल्लाह सभिनि खां बहितरीन तदबीर करण वारनि मां आहे सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैका अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।